नाज़रीन, हेल्थ डिपार्टमेंट जी बेहिसी ऐं नाअहली चोट चढ़ी वई। जी नाज़रीन, रिपोर्टर रियाज़ हुसैन मुताबिक़ अॼु लाड़काणे में 2 मासूम ॿार ज़िंदगी मौत जी कशमकश में मसीहा जो इंतज़ार कंदा रहिया, मगर उन्हनि जो दर्द दूर करण जे लाइ को मसीहा न पहुतो। जी नाज़रीन, वधीक ॾिसूं था हिन वीडियो रिकॉर्डिंग में। अहमद अकबर फुल लाड़काणो हींअर एक्सीडेंट थियो आहे लाहौरी पुल ते। 2 मासूम नंढा ॿारड़ा कैजुअलिटी लाड़काणे में 11 बजे पहुता आहिनि, पर हिन महिल ताईं को बि हेड ऑफ डिपार्टमेंट न आयो आहे। हींअर टाइम थियो आहे तक़रीबन 2:45 ऐं हिते सिटी स्कैन लाइ ॿुधायो थो वञे त बिजली कोन्हे। हालांकि एक्सप्रेस लाइन कैजुअलिटी खे ऐं हॉस्पिटल खे ॾिनियूं वयूं आहिनि। एक्सप्रेस लाइन लाड़काणे जूं मुख़्तलिफ़ ऑफिसरनि कामोरनि जे घरनि में थी वञनि, पर हिते असांजी का बि सिटी स्कैन नथी हले। बालक परेशान आहिनि, ॿारड़ो सीरियस आहे। हीउ ॿारड़ो आहे जंहिंखे ब्रेन इंजरी थी आहे। हिकिड़ो ॿारड़ो भाउ हे आहे जंहिंजी ब्लड नथी बीहे, ज़िंदगी ऐं मौत जी आख़िरी साहुनि में आहे, पर को बि डॉक्टर हेड ऑफ डिपार्टमेंट न आयो आहे। तव्हां सभु हिन जा मालिक आहियो, तव्हां बाबा आहियो। 11 बजे खां 2:45 थिया को डॉक्टर आयो आहे? साईं, को डॉक्टर आयो? कोई भी ना आयो आहे। ही ॿारड़ो ज़िंदगी ऐं मौत जूं आख़िरी साह जूं डोरियूं आख़िरी टाइम ते, पर को बि डॉक्टर कोन्हे ऐं उनखां अलावा का बि टेस्ट न थी आहे। तव्हां 2.5-3 कलाकनि खां बीठा आहियो, को बि हेड ऑफ डिपार्टमेंट न आयो आहे। ऐं जॾहिं असां हिते पुछियोसीं साईं जन खां त हिननि खे चयोसीं त इंतिज़ामिया चयोसीं जेकर तव्हांजो ॿारड़ो हुजे हा, चई असां फतकऊं ऐं डॉक्टर घुरायूं आहे, त हीअ बि त तव्हांजो ई ॿारड़ो आहे बाबा। हीअ बि असां इंसानियत लेवल ते असां सभिनी जी औलाद आहे। असां सभु साहिब हैसियत औलाद वारा आहियूं। ऐं ॿियो ॿारड़ो हेॾो बीठो आहे, हीउ ॿारड़ो हीउ बीठो आहे, टंग भॻल आहे बाबा, ऐं हे बि सीरियस आहे, टंग भॻी पई आहे। ॾेखारियो टंग हिन जी ॿारड़े जी। हीअ टंग भॻी पई आहे। को बि आर्थो वारो आयो आहे हिन महिल ताईं? 3 कलाकनि ताईं कोई बि आर्थो वारो आयो आहे? को बि माण्हू न आयो आहे, को बि एक्सरे न थियो आहे। इंसाफ़ खपे। हीउ ॿारड़ो हीउ बि कंहिंजी माउ जो लाल आहे, जंहिंजो पीउ बेवस मथां बीठो आहे, जंहिंजो चाचो बेवस बीठो आहे ऐं पंहिंजे ॿारड़े खे मौत जे मुंहं में धिकजी नज़र ॾिसनि था पिया। हीअ कॾहिं ताईं असां, केसीं ताईं असां हीअं पंहिंजे प्यारनि ॿारनि जा लाश खणंदासीं? केसि ताईं असां इंतज़ारु कंदासीं त असांखे बि फैसिलिटीज़ मिलनि? असांखां टैक्सूं थी वठी वञनि यूरोपियन कंट्रीज़ वांगुरु, पर असांखे फैसिलिटीज़ ॾिनी थी वञनि पथर जे दौर वारियूं। को बि डॉक्टर आयो आहे? 2.5-3 कलाकनि ताईं हिन पीउ जो आवाज़ु, साईं को आयो आहे? थैंक यू जी। हिन ॿारड़े जो आवाज़ु, इंसानियत जो आवाज़ु फैलायो, शेयर कयो, ये इंतज़ामिया ताईं पहुचे। थैंक यू जी। अॼु ही ॿारड़ो हिननि बाबा जो आहे, हिन पीउ जो हे बचिड़ो आहे। सुभाणे असां बि पीअरनि जा बचिड़ा, अलाह रहम करे एक्सीडेंट थी ईंदासीं त इहो ई हशर, इहो ई हाल हूंदो। इंसानियत ज़िंदाबाद, इंसानियत ज़िंदाबाद। थैंक यू जी। अहमद अकबर फुल लाड़काणो। अस्सलाम वालेकुम। अहमद अकबर फुल लाड़काणो। हीअ सिटी स्कैन सेक्शन आहे, डिपार्टमेंट आहे। हिते सिटी स्कैन खे तालो लॻो पियो आहे अंदरां, ही तालो लॻो पियो आहे। नाज़रीन, लाड़काणे जे अवाम जो इहो मुतालबो आहे त आख़िर केसीं ताईं इहो ज़ुल्म रहंदो। जल्द अज़ जल्द इन्हनि माण्हुनि खे सज़ा ॾिनी वञे, इन्हनि डॉक्टर्स खे, अमले खे ऐं इन्हनि नाअहल स्टाफ खे सज़ा ॾिनी वञे ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे।